रिश्तन जे एतबार, समाज जे धोखन ऐं प्यार में बेवसी सां गॾु सहाफ़ी खे ज़िंदगी में ईंदड़ अज़ियतुनि ते मुश्तमिल हिकु सच्ची कहाणी अरमान। दिलावर दिल्ला हिदायतकार हामिद लाशारी, कहानीकार बाजी लिगारी। तव्हांखे कानून इजाज़त ॾिए थो तव्हांखे ईअं मारियो? कैमरामैन ऐं एडिटर बाबा फारूक सोलंकी, प्रोड्यूसर हसीन पालारी। मूंखे ऋण में न रोलियम त मुंहिंजो नालो गुलज़ार न आहे। छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। ये राजा रुसे न त खुशियूं खसे खुशियूं। कातिल जी ख़बर पइजी वेंदी, उनखे मारण लाइ सोची सोची कदम खणिजे। जॾहिं मस ऐं कलम न हूंदो त लिखंदो छा ते? बाबे वटि न थई ढोर न थई ढगो, दादन वॾो रज़न इंसान थी। तुंहिंजी भेण खे तुंहिंजे साम्हूं न नचायमि त मुंहिंजो नालो दादन आहे दादन। सच वॾो ॾोहारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे। तशद्दुद कहते बनाए थो ई तो सच लिखण वारो आहे। बस कर, लड़ाई का तमीज़ काने। हिन बेदाद जो इंसाफ असां भली न वठी सघूं, पर ख़ुदा तोखां ज़रूर वठंदो। अड़ाई सच करती त मुंहिंजी जीजल मां आहे, बाक़ी तो जहिड़े दंदार जी गुलामी न कई आहे कभी। दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ माँ दोही हाँ, मुके ही दोह कया है, मुके